ओ भाइरो बे जो भलो घुरो त रब तव्हां जो भलो करे, बे सां चङाई कयो त तव्हां सां चङाई थिए, बे सां एहसान कयो त रब वरी तव्हां सां एहसान कंदो। बादशाह घोड़े ते सवार हुजे, रस्तो भुलिजी के जंग में पहुतो, ॾिठे हिकिड़ो दुर्वेश आ, पानी जो चश्मो आ, उन ते मुसलो खिंडायूं इबादत वेठो थो करे पानी जे किनारे सां। बादशाह पुछो छा थो करी? कि अल्लाह जी इबादत थो कयां। घणो वक्त थियो अथई? जे 30 साल थिया आहिनि, हीअ लठ खोड़ी दम जॾहिं मुंहिंजी लठ साई थींदी सम्झंदुसि अॼु मुंहिंजी इबादत क़बूल पई आहे, पोइ हितां उथंदुसि। जे 30 साल थिया अथई, अञा लठ साई न थी आहे? कि न। बादशाह लथो घोड़े तो, बादशाह पंहिंजी लठ खोड़ी, चई बादशाह फकीर साहब मां बि हिते वेहां थो इबादत में, जेसी मुंहिंजी लठ साई न थींदी मां बि न उथंदुसि। साईं ॿई ॼणा वेही रहिया इबादत में, ज़िक्र में। रात थी त जंगल में आवाज़ थियो, बचायो बचायो, घोड़ाड़े मरां थो, बचायो। बादशाह चयो उन खे, फकीर खे, तो को मिसकीन गरीब सॾे थो, हल तूं हुनजी मदद कयूं। चई बाबा मां वांदो न आहियां, मां अल्लाह जी इबादत थो कयां, मां वांदो न आहियां। बादशाह जो वांदो भेड़े, वो मिसकीन सॾे थो पियो, हल तूं हुनजी मदद कयूं। अरे को चोर तो फुरेस, लुटेस तो को लुटेरो, या जानवर को फाड़ेस तो हल तूं हुन मिसकीन जी मदद कयूं। चई बाबा तूं तो को शैतान आहीं जो मूंखे रोकींदो इबादत को, मां न हलंदुसि। बादशाह चयो तूं नथो हली, मां वञा थो। बादशाह वियो, ॾिठी को माण्हू हो, हुनखे शींहं चंबो हुयो, सो वीचारो फतकियो पियो, शींहं त हलियो वियो पर हो मिसकीन ज़मीन ते फतकियो पियो। बादशाह जो पियो सो पंहिंजो पटको लाहे उन जा फट उघियईं, उनखे रत जिथो वहे पियो उते पट्टी ॿधई, उनजी ख़िदमत कयईं, उनजी तीमारदारी कयईं, उनखे वठी आयो पाणी जे चश्मे ते, पाणीदानी पियारियईंसि। उन माण्हू जो सिर बची पियो, उन माण्हू जो सिर बची पियो। सुबुह जो ॾिसनि त बादशाह जी लठ साई थी अंगूर कढियूं बीठी आहे, फ़कीर जी लठ उहा ई सुकी। बादशाह जो वकील साहब असां वारो कमु थी वियो बाबा, मां वञां थो, हीअ लठ मुंहिंजी साई थी वई। जी मूंखे 30 साल थिया आहिनि, मुंहिंजी लठ साई न थी, तुंहिंजी हिकिड़ी राति में लठ साई थी वई, सबबु कहिड़ो? जे ॻाल्हि इहा आहे त तूं जेको करीं थो पंहिंजे सिर जे लाइ, अॼु मूं ॿिए मुस्लमान जो सिर बचायो आहे, रब खे इहा अदा वणी वई, हिकिड़ी राति में मुंहिंजी इबादत क़बूल पइजी। दोस्तो भाइरो हमदर्द बणिजो, हॾ ॾोखी बणिजो, ग़रीबनि जा ग़मख़्वार बणिजो। जांच कयो तव्हांजे पाड़े में को यतीम आहे उनजी मदद कयो, का बेवा औरत आहे उनजी मदद कयो, को मिसकीन आहे उनजी मदद कयो, को पोड़ो माण्हू अचे थो पियो भरी मथे ते अथसि उहा भरी उनजी खणाए हलो। गाॾी में वञो था पिया, को लिफ्ट घुरे थो त उनखे पंहिंजी गाॾी ते खणी अॻिते मंज़िल ते पहुचायो, इहा बि इबादत आहे। ॻाल्हि सम्झो था न? ओ मुंहिंजा दोस्तो, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाइनि था तव्हां में ख़ियारुकुम ले अज़वाजिही, तव्हां में सभिनी खां भला माण्हू उहे आहिनि जेके पंहिंजे घर वारनि सां भला हलनि था, पंहिंजे घर वारनि सां सुठो सलूक रखनि था, सुहिणो बर्ताव कनि था। तव्हां में सभिनी खां भला उहे आहिनि। अबो अमड़ कुराड़ो आहे त हुनजी ख़िदमत कयो, अबे अमा जूं दुआऊं वठो, अबे जी रुगे चेहरे जी ज़ियारत कयो त बि हज जो सवाब। ॻाल्हि सम्झो था? थकल आहे त ज़ोर ॾियोसि। अबो को मुतालबो करे त कोशिश कयो तव्हांजे वित में हुजे त पूरो कयोसि। अमड़ जी ख़िदमत कयो, भला जे गुज़ारे विया आहिनि त उन्हनि जे लाइ दुआ घुरो, गुज़ारे विया आहिनि उन्हनि जे लाइ दुआ घुरो, ख़त्मो पढ़ी उन्हनि खे बख़्शो, कुल शरीफ़ पढ़ी उन्हनि खे बख़्शो। जेरनि सां त भलाई कयो, पर के मुक़ाम खां लंघो था त कुल शरीफ़ पढ़ंदा उन मुक़ाम खे बख़्शींदा।